तकरार ड्रामो एंड थी चुको आहे ऐं सभई माण्हू मैसेज करे रहिया आहिनि छाजे करे तकरार ड्रामो जल्दी ख़तमु थी रहियो आहे। छा ही आख़िरी किस्तनि जी जेकियूं झलकियूं अची रहियूं आहिनि। छा नेक्स्ट एपिसोड में हाणे नवाब खान जो प्यालो कयो वेंदो। छा नेक्स्ट एपिसोड में भावल माफ़ियूं वठी दरिया खान खां पंहिंजी जान छॾाईंदो। छा अचण वारी किस्त में भावल खान जेको आहे पंहिंजे बहादुर बख़्त खे मारे जान छॾाईंदो या भावल जेको आहे दरिया खान खां माफ़ियूं वठी ऐं सुधरी वेंदो। छा बख़्त मरदो आख़िरी किस्त में या भावल मरदो। या अचण वारी किस्त में सजावल खान शेर अली खे सिधो करे छॾियो। शेर अली जो करेक्टर हिते ख़तमु थी वियो जा अॻिते बि शेर अली हिन जो साथ ॾींदो। छा अचण वारनि किस्तनि में दोस्तो नेक्स्ट एपिसोड जेका अचण वारा आहिनि तकरार जा घणा बचा आहिनि या 2 3 या 20 25 या 30 40 या वरी मोहब्बत जो माग वांगुरु अचानक ख़तमु थी वेंदो तकरार ड्रामो। सभु कुझु तव्हांखे ॿुधाईंदासीं इन नंढड़े वीडियो में दोस्तो। इन खे आख़िर ताईं ॾिसो ऐं थी सघे त शायदि कोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब कजो ऐं तव्हांखे वॾी अपडेट ॾींदासीं इन नंढड़े वीडियो में। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मां लगातार तव्हांखे अपडेट ॾींदो अचां थो पियो हर ड्रामे जी बर वक़्तु। लेकिन हीअ अपडेट तव्हांजे वॾे कम जी आहे हिन खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसो दोस्तो। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मां इहो बि तव्हांखे ॿुधायो त हाणे 2 ड्रामा एंड थियण थिया आहिनि। मोहब्बत जो माग एंड थी वियो ऐं तकरार जो बि आख़िरी स्पेल हली रहियो आहे। स्पेल जेको आख़िरी हली रहियो इहो पूरो थींदो ड्रामो एंड थी वेंदो। हाणे तव्हां हिते ॾिसो न भावल सुधरी वियो ऐं दरिया खान खां माफ़ी वठण लाइ होॾां वियो ऐं सिंधू खे छॾे ॾिनई ऐं वक़्तु जेको आहे नवाब खान ॾे भॼी वियो ऐं भावल खां पासो कंदो वधे थो ऐं ॿी तरफ़ ते मीर खे बख़्श करे छॾियो भावल खान ऐं सिजावल खान ऐं शेर अली बि पाण में ठही विया ऐं नवाब खान एक्सपोज थी वियो। सभिनी जे नज़रनि में अची वियो नवाब खान। तव्हां हिते ॾिसो सॼी कहाणी सेट थी वई आहे ओके थी वई आहे। सिर्फ़ु हाणे इहे मुतहद थी वेंदा गॾु थी वेंदा सभई दोस्त पोइ नवाब खान जे लाइ वेल थी वेंदो। नवाब खान वटि हिकिड़ो ई माण्हू आहे वक़्तु ॿियो को अहिड़ो वॾो ख़ासि माण्हू कोन आहे जो उनजो साथ ॾिए। ऐं इहो वक़्त खे बि पूरो कंदा पोइ जेको आहे घणो करे वक़्त खे भावल मारे छॾींदो भाइटे पंहिंजे खे ऐं बाक़ी जेको बचंदो नवाब खान खे भॼाए डोड़ाए धिकाए कुटको ॾेई उन माण्हुनि खे पूरो करे ऐं गलियुनि में घिटियुनि में जिथे किथे सां कंदा मूसा सिजावर वारा ऐं ॿिया बि सभु गॾिजी करे हालत को काॾों पियो पादर हणंदो शेर अली काॾों पादर हणंदो मीर काॾों हणंदो काॾों भावल हणंदो ऐं काॾों वरी मूसा काॾों वरी सजावल यानी कि घिटी में ईअं इन खे भॼाईंदा। पोइ नवाब खान सां थींदी वॾी हिकिड़ी गंदी हालत ऐं नवाब खान जो टाइम थी वियो आहे पूरो। जीअं नवाब खान मरदो पोइ तकरार ड्रामे जो थी वेंदो एंड ऐं हीअ एंड वधि में वधि 20 25 किस्तनि जे अंदरि थियण वारो आहे। अञा बि थी सघे थो उन खां पहिरियों बि थी सघे थो थी वञे अचानक। तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हाणे मोहब्बतनि जो माग ड्रामो एंड थी वियो उन जी जाइ ते दौलाब ड्रामो हलंदो। जेको दौलाब ड्रामो आहे उनजी शूटिंग बाक़ाइदा दोस्तो सुठे नमूने सां हली रही आहे ऐं उनजी शूटिंग बि बहितरीनु आहे ऐं उहो सभु सीरियल तमामु जल्द तव्हांजे साम्हूं ईंदो। उन में बि सुठा सुठा ऐं वॾा अदाकार कमु करे रहिया आहिनि। उहे जेका अदाकार उन जा नाला बि तमामु जल्द असां तव्हांजे साम्हूं आणींदासीं ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं त कहिड़ा अदाकार खे कहिड़ी कास्ट मिली आहे दौलाब ड्रामे में। दौलाब ड्रामो मोहब्बतनि जो माग जी जाइ ते हलंदो ऐं तकरार ड्रामे जी जाइ ते ॿियो हिकु सीरियल हलंदो ड्रामो सॉप सीरियल उहो बि तमामु जल्द साम्हूं ईंदो। उनजो नालो असां तव्हां सां शेयर कंदासीं तमामु जल्द। तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तो काफ़ी दोस्त उन कमेंट कंदा आहिनि हर वीडियो हेठां फ़ोन नंबर जे लाइ। दोस्तो असल में काफ़ी फ़ोन नंबर मूं अदाकारनि जा ॾिना अञा बि प्लेलिस्ट मुंहिंजी शायदि कोसो व्लॉग यूट्यूब चैनल ते उहा पई आहे तव्हां वञी चेक कयो त ख़बर पइजी वेंदी। ऐं एक्टर फ़ोन नंबर लिस्ट लिखियलु आहे प्लेलिस्ट जे मथां उन में काफ़ी अदाकारनि जा मूं नंबर ॾिना हुया लेकिन काफ़ी अदाकारनि थोरा नाराज़ थिया ऐं मूंखे मना कयूं ऐं चयूं तूं नंबर असांजा न ॾे। काफ़ी माण्हू असांखे तंग कंदा आहिनि इन जे करे मां इहो सिलसिलो फ़िलहालु बंदि करे छॾियो आहे ऐं काफ़ी दोस्त अञा बि कमेंट कंदा आहिनि असद कुरैशी जो नंबर ॾियो। नंबर ॾियण को वॾी ॻाल्हि न आहे मसइलो इहो आहे त अदाकार ऐं संगत असांजी ख़राबु थींदी आहे पोइ असांजे जेके अंदरूनी जेको आहे ख़बर मिलंदी रहंदी आहे ड्रामे जे बारे में उहा बंदि थी वेंदी आहे नाराज़गी थी वेंदी आहे। इन जे करे नंबर जो फ़िलहालु सिलसिलो बंदि कयो आहे अॻिते हली मथां स्टार्ट कयूं फ़िलहालु वक़्ती तौरु बंदि कयो आहे लेकिन तमामु जल्द अदाकारनि खां इजाज़त वठी उहो नंबर तव्हां सां शेयर कंदासीं।
जंहिं अदाकार इजाज़त ॾिनी उनजो नंबर तव्हां सां शेयर कंदा वेंदासीं इन यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग ते। मां तव्हांखे ॿुधाईंदो रहंदो दोस्तो, हाणे जेका नवां सोप सीरियल इहे त हलंदा, लेकिन KTN एंटरटेनमेंट जा जेका चैनल आहिनि, KTN TV जा जेका सीरियल अचण वारा आहिनि, जीअं वारी जा पंध, इहो अञा सीरियल उन्हनि जो रहियल आहे। तमामु जल्द सोप सीरियल इहो वारी जा पंध KTN ते हलंदो। जीअं ई इन्हनि ड्रामनि मां हवेली ड्रामे मां या पत्थर दिल ड्रामे मां को बि ख़तमु थियो, उन जाइ ते उहो जेको वारी जा पंध ड्रामो हलायो वेंदो ऐं दोलाब ड्रामो सिंध TV चैनल ते हलायो वेंदो। अहिड़े हिसाब सां जेको आहे तकरार ड्रामो तव्हांखे केतिरो सुठो लॻंदो आहे ऐं इन जा कमेंट बि कयो, छा तकरार ड्रामो ख़तमु थियणु घुरिजे या न थियणु घुरिजे, या अञा इन खे वधायो वञे 150 किस्त इन जी बि कई वञे। इहो हाल बाल विझी ॾिजो, तव्हांजी छा क़ीमती राय आहे। ऐं दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं हर अपडेट बर वक़्तु शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल ते तव्हांखे बचाइनि, या 2 3 या 20 25 या 30 40, या वरी मोहब्बत जो बाग वांगुरु अचानक ख़तमु थी वेंदो तकरार ड्रामो। सभु कुझु तव्हांखे ॿुधाईंदासीं इन नंढिड़े वीडियो में दोस्तो, इन खे आख़िर ताईं ॾिसो ऐं थी सघे त शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब कजो ऐं तव्हांखे वॾी अपडेट ॾींदासीं इन नंढिड़े वीडियो में। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मां लगातार तव्हांखे अपडेट ॾींदो अचां थो पियो हर ड्रामे जी बर वक़्तु, लेकिन हीअ अपडेट तव्हांजे वॾे कम जी आहे, हिन खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसो दोस्तो। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मां इहो बि तव्हांखे ॿुधायो त हाणे 2 ड्रामा एंड थियण ते आहिनि। मोहब्बत जो बाग एंड थी वियो ऐं तकरार जो बि आख़िरी स्पेल हली रहियो आहे। स्पेल जेको आख़िरी हली रहियो इहो पूरो थींदो, ड्रामो एंड थी वेंदो। हाणे तव्हां हिते ॾिसो न, भावर सुधरी वियो ऐं दरिया ख़ान खां माफ़ी वठण लाइ होॾां वियो ऐं सिंधू खे छॾे ॾिनई, ऐं बख़्त जेको आहे नवाब खान ॾे भॼी वियो ऐं भावल खां पासो कंदो वधे थो। ऐं ॿी तरफ़ ते मीर खे बख़्श करे छॾियो भावल खान, ऐं सिजावर खान ऐं शेर अली बि पाण में ठही आहे ऐं नवाब खान एक्सपोज थी वियो, सभिनी जे नज़रनि में अची वियो नवाब खान। तव्हां हिते ॾिसो सॼी कहाणी सेट थी वई आहे, ओके थी वई आहे। सिर्फ़ु हाणे इहे मुतहद थी वेंदा, गॾु थी वेंदा सभई दोस्त, पोइ नवाब खान जे लाइ वेल थी वेंदो। नवाब खान वटि हिकिड़ो ई माण्हू आहे बख़्त, ॿियो को अहिड़ो वॾो ख़ासि माण्हू कोन आहे जो उनजो साथ ॾिए। ऐं इहो बख़्त खे बि पूरो कंदा, पोइ जेको आहे घणो करे बख़्त खे भावर मारे छॾींदो भाइटे पंहिंजे खे, ऐं बाक़ी जेको बचंदो नवाब खान खे भॼाए डोड़ाए धिकाए कुटको ॾेई उन माण्हू खे पूरो करे ऐं गलियुनि में घिटियुनि में जिथे किथे सां कंदा मूसा सिजावर वारा ऐं ॿिया बि सभु गॾिजी करे हालत, को काॾों पियो पादर हणंदो, शेर अली काॾों पादर हणंदो, मीर काॾों हणंदो, काॾों भावर हणंदो ऐं काॾों वरी मूसा, काॾों वरी सिजावल, यानी कि घिटी में ईअं इन खे भॼाईंदा। पोइ नवाब खान सां थींदी वॾी हिकिड़ी गंदी हालत ऐं नवाब खान जो टाइम थी वियो आहे पूरो। जीअं नवाब खान मरंदो, पोइ तकरार ड्रामे जो थी वेंदो एंड, ऐं हीअ एंड वधि में वधि 20 25 किस्तनि जे अंदरि थियण वारो आहे। अञा बि थी सघे थो, उन खां पहिरियों बि थी सघे थो थी वञे अचानक। तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हाणे मोहब्बतनि जो बाग ड्रामो एंड थी वियो, उन जी जाइ ते दोलाब ड्रामो हलंदो। जेको दोलाब ड्रामो आहे उनजी शूटिंग बाक़ाइदा दोस्तो सुठे नमूने सां हली रही आहे ऐं उनजी शूटिंग बि बहितरीनु आहे, ऐं उहो सोप सीरियल तमामु जल्द तव्हांजे साम्हूं ईंदो। उन में बि सुठा ऐं वॾा अदाकार कमु करे रहिया आहिनि। उहे जेका अदाकार उन्हनि जा नाला बि तमामु जल्द असां तव्हांजे साम्हूं आणींदासीं ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं त कहिड़ा अदाकार खे कहिड़ी कास्ट मिली आहे दोलाब ड्रामे में। दोलाब ड्रामो मोहब्बतनि जो बाग जी जाइ ते हलंदो ऐं तकरार ड्रामे जी जाइ ते ॿियो हिकु सीरियल हलंदो, ड्रामो सोप सीरियल, उहो बि तमामु जल्द साम्हूं ईंदो। उनजो नालो असां तव्हां सां शेयर कंदासीं तमामु जल्द। तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तो, काफ़ी दोस्त उन कमेंट कंदा आहिनि हर वीडियो हेठां फ़ोन नंबर जे लाइ। दोस्तो असल में काफ़ी फ़ोन नंबर मूं अदाकारनि जा ॾिना, अञा बि प्लेलिस्ट मुंहिंजे शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल ते उहा पई आहे, तव्हां वञी चेक कयो त ख़बर पइजी वेंदी। ऐं एक्टर फ़ोन नंबर लिस्ट लिखियलु आहे प्लेलिस्ट जे मथां, उन में काफ़ी अदाकारनि जा मूं नंबर ॾिना हुया, लेकिन काफ़ी अदाकारनि थोरा नाराज़ थिया ऐं मूंखे मना कयूं ऐं चयूं तूं नंबर असांजा न ॾे, काफ़ी माण्हू असांखे तंग कंदा आहिनि। इन करे मां इहो सिलसिलो फ़िलहालु बंदि करे छॾियो आहे। ऐं काफ़ी दोस्त अञा बि कमेंट कंदा आहिनि असद कुरैशी जो नंबर ॾियो। नंबर ॾियणु को वॾी ॻाल्हि न आहे, मसइलो इहो आहे त अदाकार ऐं संगत असांजी ख़राबु थींदी आहे, पोइ असांजे जेके
अंदरूनी जेको आहे ख़बर मिलंदी रहंदी आहे ड्रामे जे बारे में, उहा बंदि थी वेंदी आहे, नाराज़गी थी वेंदी आहे। इन जे करे नंबर जो फ़िलहालु सिलसिलो बंदि कयो आहे। अॻिते वारी मथां स्टार्ट कयूं, फ़िलहालु वक़्ती तौरु बंदि कयो आहे, लेकिन तमामु जल्द अदाकारनि खां इजाज़त वठी उहो नंबर तव्हां सां शेयर कंदासीं। जंहिं अदाकार इजाज़त ॾिनी उनजो नंबर तव्हां सां शेयर कंदा वेंदासीं इन यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग ते। मां तव्हांखे ॿुधाईंदो रहां दोस्तो, हाणे जेका नवां सोप सीरियल इहे हलंदा, लेकिन KTN एंटरटेनमेंट जा जेका चैनल आहिनि, KTN TV जा जेका सीरियल अचण वारा आहिनि, जीअं एंड थियण ते आहिनि। मोहब्बतुनि जो बाग़ एंड थी वियो ऐं तकरार जो बि आख़िरी स्पेल हली रहियो आहे। स्पेल जेको आख़िरी हली रहियो आहे, पूरो थींदो, ड्रामो एंड थी वेंदो। हाणे तव्हां हिते ॾिसो न, भावर सुधरी वियो ऐं दरिया ख़ान खां माफ़ी वठण लाइ होॾां वियो ऐं सिंधू खे छॾे ॾिनई, ऐं बख़्तु जेको आहे नवाब खान ॾे भॼी वियो ऐं भावल खां पासो कंदो वधे थो। ऐं ॿी तरफ़ ते मीर खे बख़्श करे छॾियो भावल खान, ऐं सिजावर खान ऐं शेर अली बि पाण में ठही विया ऐं नवाब खान एक्सपोज़ थी वियो। सभिनी जी नज़रनि में अची वियो नवाब खान। तव्हां हिते ॾिसो, सॼी कहाणी सेट थी वई आहे, ओके थी वई आहे। सिर्फ़ु हाणे इहे मुतहद थी वेंदा, गॾु थी वेंदा सभई दोस्त, पोइ नवाब खान जे लाइ वेल थी वेंदो। नवाब खान वटि हिकिड़ो ई माण्हू आहे बख़्तु, ॿियो को अहिड़ो वॾो ख़ासि माण्हू कोन आहे जो उनजो साथ ॾिए। ऐं इहो बख़्त खे बि पूरो कंदा। पोइ जेको आहे घणो करे बख़्त खे भावर मारे छॾींदो, भाइटे पंहिंजे खे, ऐं बाक़ी जेको बचंदो नवाब खान खे भॼाए डोड़ाए ड्रिकाए कुटको ॾेई उन माण्हुनि खे पूरो करे ऐं गलियुनि में घिटियुनि में जिथे किथे सां कंदा। मूसा सिजावर वारा ऐं ॿिया बि सभु गॾिजी करे हालत, को काॾों पियो पादर हणंदो, शेर अली काॾों पादर हणंदो, मीर काॾों हणंदो, काॾों भावर हणंदो, ऐं काॾों वरी मूसा, काॾों वरी सिजावल, यानी कि घिटी घिटी में ईअं इन खे भॼाईंदा। पोइ नवाब खान सां थींदी वॾी हिकिड़ी गंदी हालत ऐं नवाब खान जो टाइम थी वियो आहे पूरो। जीअं नवाब खान मरंदो, पोइ तकरार ड्रामे जो थी वेंदो एंड। ऐं हीउ एंड वधि में वधि 20-25 केसनि जे अंदरि अंदरि थियण वारो आहे। अञा बि थी सघे थो, उन खां पहिरियों बि थी सघे थो, थी वञे अचानक। तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हाणे मोहब्बतुनि जो बाग़ ड्रामो एंड थी वियो, उन जी जाइ ते दौलाब ड्रामो हलंदो। जेको दौलाब ड्रामो आहे उनजी शूटिंग बाक़ाइदा दोस्तों सुठे नमूने सां हली रही आहे ऐं उनजी शूटिंग बि बहितरीनु आहे। ऐं उहो सभु सीरियल तमामु जल्द तव्हांजे साम्हूं ईंदो। उन में बि सुठा सुठा ऐं वॾा अदाकार कमु करे रहिया आहिनि। उहे जेका अदाकार, उन्हनि जा नाला बि तमामु जल्द असां तव्हांजे साम्हूं आणींदासीं ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं त कहिड़ा अदाकार खे कहिड़ी कास्ट मिली आहे दौलाब ड्रामे में। दौलाब ड्रामो मोहब्बतुनि जो बाग़ जी जाइ ते हलंदो ऐं तकरार ड्रामे जी जाइ ते ॿियो हिकु सीरियल हलंदो, ड्रामो सोप सीरियल, उहो बि तमामु जल्द साम्हूं ईंदो। उनजो नालो असां तव्हां सां शेयर कंदासीं तमामु जल्द। तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तो, काफ़ी दोस्त उन कमेंट कंदा आहिनि हर वीडियो हेठां फ़ोन नंबर जे लाइ। दोस्तो असल में काफ़ी फ़ोन नंबर मूं अदाकारनि जा ॾिना, अञा बि प्लेलिस्ट मुंहिंजे शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल ते उहा पई आहे। तव्हां वञी चेक कयो त ख़बर पइजी वेंदी। ऐं एक्टर फ़ोन नंबर लिस्ट लिखियलु आहे प्लेलिस्ट जे मथां। उन में काफ़ी अदाकारनि जा मूं नंबर ॾिना हुया, लेकिन काफ़ी अदाकारनि थोरा नाराज़ थिया ऐं मूंखे मना कयूं ऐं चयूं तूं नंबर असांजा न ॾे। काफ़ी माण्हू असांखे तंग कंदा आहिनि, इन जे करे मां इहो सिलसिलो फ़िलहालु बंदि करे छॾियो आहे। ऐं काफ़ी दोस्त अञा बि कमेंट कंदा आहिनि असद कुरैशी जो नंबर ॾियो। नंबर ॾियण को वॾी ॻाल्हि न आहे, मसइलो इहो आहे त अदाकार ऐं संगत असांजी ख़राबु थींदी आहे। पोइ असांजे जेके अंदरूनी जेको आहे ख़बर मिलंदी रहंदी आहे ड्रामे जे बारे में, उहा बंदि थी वेंदी आहे, नाराज़गी थी वेंदी आहे। इन जे करे नंबर जो फ़िलहालु सिलसिलो बंदि कयो आहे। अॻिते वारी मथां स्टार्ट कयूं, फ़िलहालु वक़्ती तौरु बंदि कयो आहे, लेकिन तमामु जल्द अदाकारनि खां इजाज़त वठी उहो नंबर तव्हां सां शेयर कंदासीं। जंहिं अदाकार इजाज़त ॾिनी उनजो नंबर तव्हां सां शेयर कंदा वेंदासीं इन यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग ते। मां तव्हांखे ॿुधाईंदो रहां दोस्तो, हाणे जेका नवां सोप सीरियल इहे हलंदा, लेकिन KTN एंटरटेनमेंट जा जेका चैनल आहिनि, KTN TV जा जेका सीरियल अचण वारा आहिनि, जीअं वारी जा पंध, इहो अञा सीरियल उन्हनि जो रहियलु आहे। तमामु जल्द सोप सीरियल इहो वारी जा पंध KTN ते हलंदो। जीअं ई इन ड्रामे में हवेली ड्रामे में या पत्थर दिल ड्रामे में सेट थी वई आहे, ओके थी वई आहे। सिर्फ़ु हाणे इहे मुतहद थी वेंदा, गॾु थी वेंदा सभई दोस्त, पोइ नवाब खान जे लाइ वेल थी वेंदो। नवाब खान वटि हिकिड़ो ई माण्हू आहे बख़्तु, ॿियो को अहिड़ो वॾो ख़ासि माण्हू कोन आहे जो उनजो साथ ॾिए।
हाणे इहो वक़्त खे बि पूरो कंदा। पोइ जेको आहे घणो करे वक़्त खे भावर मारे छॾींदो भाइटे पंहिंजे खे। ऐं बाक़ी जेको बचंदो नवाब खान खे भॼाए डोड़ाए ड्रिकाए कुटको ॾेई उन माने खे पूरो करे ऐं गलियुनि में घिटियुनि में जिथे किथे सां कंदा मूसा सिजावर वारा ऐं ॿिया बि सभु गॾिजी करे हालत को काॾों पियो पादर हणंदो शेर अली काॾों पादर हणंदो मीर काॾों हणंदो काॾों भावर हणंदो ऐं काॾों वरी मूसा काॾों वरी सिजावल यानी कि घिटी घिटी में ईअं इन खे भॼाईंदा। पोइ नवाब खान सां थींदी वॾी हिकिड़ी गंदी हालत ऐं नवाब खान जो टाइम थी वियो आहे पूरो। जीअं नवाब खान मरंदो पोइ तकरार ड्रामे जो थी वेंदो एंड। ऐं हीअ एंड वधि में वधि 20-25 केसनि जे अंदरि थियण वारो आहे। अञा बि थी सघे थो उन खां पहिरियों बि थी सघे थो थी वञे अचानक। तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हाणे मोहब्बतनि जो माग ड्रामो एंड थी वियो। उन जी जाइ ते दौलाब ड्रामो हलंदो। जेको दौलाब ड्रामो आहे उनजी शूटिंग बाक़ाइदा दोस्तों सुठे नमूने सां हली रही आहे ऐं उनजी शूटिंग बि बहितरीनु आहे ऐं उहो सभु सीरियल तमामु जल्द तव्हांजे साम्हूं ईंदो। उन में बि सुठा सुठा ऐं वॾा अदाकार कमु करे रहिया आहिनि। उहे जेका अदाकार उन जा नाला बि तमामु जल्द असां तव्हांजे साम्हूं आणींदासीं ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं त कहिड़ा अदाकार खे कहिड़ी कास्ट मिली आहे दौलाब ड्रामे में। दौलाब ड्रामो मोहब्बतनि जे माग जी जाइ ते हलंदो ऐं तकरार ड्रामे जी जाइ ते ॿियो हिकु सीरियल हलंदो ड्रामो सॉप सीरियल उहो बि तमामु जल्द साम्हूं ईंदो। उनजो नालो असां तव्हां सां शेयर कंदासीं तमामु जल्द। तव्हांखे ॿुधाईंदो वञा दोस्तों काफ़ी दोस्त उन कमेंट कंदा आहिनि हर वीडियो हेठां फ़ोन नंबर जे लाइ। दोस्तों असल में काफ़ी फ़ोन नंबर मूं अदा करण जा ॾिना। अञा बि प्ले लिस्ट मुंहिंजी शायदि कोसो व्लॉग यूट्यूब चैनल ते उहा पई आहे। तव्हां वञी चेक कयो त ख़बर पइजी वेंदी। ऐं एक्टर फ़ोन नंबर लिस्ट लिखियलु आहे प्ले लिस्ट जे मथां। उन में काफ़ी अदाकारनि जा मूं नंबर ॾिना हुया लेकिन काफ़ी अदाकारनि थोरा नाराज़ थिया ऐं मूंखे मना कयूं ऐं चयूं तूं नंबर असांजा न ॾे। काफ़ी माण्हू असांखे तंग कंदा आहिनि इन करे मां इहो सिलसिलो फ़िलहालु बंदि करे छॾियो आहे। ऐं काफ़ी दोस्त अञा बि कमेंट कंदा आहिनि असद कुरैशी जो नंबर ॾियो। नंबर ॾियण को वॾी ॻाल्हि न आहे। मसइलो इहो आहे त अदाकार ऐं संगत असांजी ख़राबु थींदी आहे पोइ असांजे जेके अंदरूनी जेको आहे ख़बर मिलंदी रहंदी आहे ड्रामे जे बारे में उहा बंदि थी वेंदी आहे नाराज़गी थी वेंदी आहे। इन जे करे नंबर जो फ़िलहालु सिलसिलो बंदि कयो आहे। अॻिते हली मथां स्टार्ट कयूं। फ़िलहालु वक़्ती तौरु बंदि कयो आहे लेकिन तमामु जल्द अदाकारनि खां इजाज़त वठी उहो नंबर तव्हां करे हालत को काॾों पियो पादर हणंदो शेर अली काॾों पादर हणंदो मीर काॾों हणंदो काॾों भावर हणंदो ऐं काॾों वरी मूसा काॾों वरी सिजावल यानी कि घिटी घिटी में ईअं इन खे भॼाईंदा। पोइ नवाब खान सां थींदी वॾी हिकिड़ी गंदी हालत ऐं नवाब खान जो टाइम थी वियो आहे पूरो। जीअं नवाब खान मरंदो पोइ तकरार ड्रामे जो थी वेंदो एंड। ऐं हीअ एंड वधि में वधि 20-25 केसनि जे अंदरि थियण वारो आहे। अञा बि थी सघे थो उन खां पहिरियों बि थी सघे थो थी वञे अचानक। तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हाणे मोहब्बतनि जो माग ड्रामो एंड थी वियो। उन जी जाइ ते दौलाब ड्रामो हलंदो। जेको दौलाब ड्रामो आहे उनजी शूटिंग बाक़ाइदा दोस्तों सुठे नमूने सां हली रही आहे ऐं उनजी शूटिंग बि बहितरीनु आहे ऐं उहो सभु सीरियल तमामु जल्द तव्हांजे साम्हूं ईंदो। उन में बि सुठा सुठा ऐं वॾा अदाकार कमु करे रहिया आहिनि। उहे जेका अदाकार उन जा नाला बि तमामु जल्द असां तव्हांजे साम्हूं आणींदासीं ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं त कहिड़ा अदाकार खे कहिड़ी कास्ट मिली आहे दौलाब ड्रामे में। दौलाब ड्रामो मोहब्बतनि जे माग जी जाइ ते हलंदो ऐं तकरार ड्रामे जी जाइ ते ॿियो हिकु सीरियल हलंदो ड्रामो सॉप सीरियल उहो बि तमामु जल्द साम्हूं ईंदो। उनजो नालो असां तव्हां सां शेयर कंदासीं तमामु जल्द। तव्हांखे ॿुधाईंदो वञा दोस्तों काफ़ी दोस्त उन कमेंट कंदा आहिनि हर वीडियो हेठां फ़ोन नंबर जे लाइ। दोस्तों असल में काफ़ी फ़ोन नंबर मूं अदा करण जा ॾिना। अञा बि प्ले लिस्ट मुंहिंजी शायदि कोसो व्लॉग यूट्यूब चैनल ते उहा पई आहे। तव्हां वञी चेक कयो त ख़बर पइजी वेंदी। ऐं एक्टर फ़ोन नंबर लिस्ट लिखियलु आहे प्ले लिस्ट जे मथां। उन में काफ़ी अदाकारनि जा मूं नंबर ॾिना हुया लेकिन काफ़ी अदाकारनि थोरा नाराज़ थिया ऐं मूंखे मना कयूं ऐं चयूं तूं नंबर असांजा न ॾे। काफ़ी माण्हू असांखे तंग कंदा आहिनि इन करे मां इहो सिलसिलो फ़िलहालु बंदि करे छॾियो आहे। ऐं काफ़ी दोस्त अञा बि कमेंट कंदा आहिनि असद कुरैशी जो नंबर ॾियो। नंबर ॾियण को वॾी ॻाल्हि न आहे। मसइलो इहो आहे त अदाकार ऐं संगत असांजी ख़राबु थींदी आहे पोइ असांजे जेके अंदरूनी जेको आहे ख़बर मिलंदी रहंदी आहे ड्रामे जे बारे में उहा बंदि थी वेंदी आहे नाराज़गी थी वेंदी आहे। इन जे करे नंबर जो फ़िलहालु सिलसिलो बंदि कयो आहे। अॻिते हली मथां स्टार्ट कयूं। फ़िलहालु वक़्ती तौरु बंदि कयो आहे लेकिन तमामु जल्द
अदाकारनि खां इजाज़त वठी उहो नंबर तव्हां सां शेयर कंदासीं। जंहिं अदाकार इजाज़त ॾिनी उनजो नंबर तव्हां सां शेयर कंदा वेंदासीं इन यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग ते। मां तव्हांखे ॿुधाईंदो रहां दोस्तो, हाणे जेका नवां सोप सीरियल इहे त हलंदा, लेकिन KTN एंटरटेनमेंट जा जेका चैनल आहिनि, KTN TV जा जेका सीरियल अचण वारा आहिनि, जीअं वारी जा पंध, इहो अञा सीरियल उन्हनि जो रहियल आहे। तमामु जल्द सोप सीरियल इहो वारी जा पंध KTN ते हलंदो। जीअं ई इन्हनि ड्रामनि मां हवेली ड्रामे मां या पत्थर दिल ड्रामे मां को बि ख़तमु थियो, उन जा ते उहो जेको वारी जा पंध ड्रामो हलायो वेंदो ऐं दोलाब ड्रामो सिंध TV चैनल ते हलायो वेंदो। अहिड़े हिसाब सां जेको आहे तकरार ड्रामो तव्हांखे केतिरो सुठो लॻंदो आहे, ऐं इन जा कमेंट बि कयो, छा तकरार ड्रामो ख़तमु थियणु घुरिजे या न थियणु घुरिजे, या अञा इनखे वधायो वञे 150 किस्त इनजी बि कई वञे। इहो हाल बाल बि ॾिजो, तव्हांजी छा क़ीमती राय आहे। ऐं दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं हर अपडेट बर वक़्तु शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल ते तव्हांखे वरी मूंसां काॾों वरी सजावल, यानी कि घिटी घिटी में ईअं इनखे भॼाईंदा। पोइ नवाब खान सां थींदी वॾी हिकिड़ी गंदी हालत, ऐं नवाब खान जो टाइम थी वियो आहे पूरो। जीअं नवाब खान मरंदो, पोइ तकरार ड्रामे जो थी वेंदो एंड, ऐं हीअ एंड वधि में वधि 20-25 किस्तनि जे अंदरि थियण वारो आहे। अञा बि थी सघे थो, उनखां पहिरियों बि थी सघे थो थी वञे अचानक। तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हाणे मोहब्बतनि जो मार्ग ड्रामो एंड थी वियो, उन जी जाइ ते दोलाब ड्रामो हलंदो। जेको दोलाब ड्रामो आहे उनजी शूटिंग बाक़ाइदा दोस्तो सुठे नमूने सां हली रही आहे, ऐं उनजी शूटिंग बि बहितरीनु आहे। ऐं उहो सोप सीरियल तमामु जल्द तव्हांजे साम्हूं ईंदो। उन में बि सुठा ऐं वॾा अदाकार कमु करे रहिया आहिनि। उहे जेका अदाकार, उन्हनि जा नाला बि तमामु जल्द असां तव्हांजे साम्हूं आणींदासीं, ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं त कहिड़ा अदाकार खे कहिड़ी कास्ट मिली आहे दोलाब ड्रामे में। दोलाब ड्रामो मोहब्बतनि जो मार्ग जी जाइ ते हलंदो, ऐं तकरार ड्रामे जी जाइ ते ॿियो हिकु सीरियल हलंदो ड्रामो सोप सीरियल, उहो बि तमामु जल्द साम्हूं ईंदो। उनजो नालो असां तव्हां सां शेयर कंदासीं तमामु जल्द। तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तो, काफ़ी दोस्त उन कमेंट कंदा आहिनि हर वीडियो हेठां फ़ोन नंबर जे लाइ। दोस्तो असल में काफ़ी फ़ोन नंबर मूं अदाकारनि जा ॾिना, अञा बि प्लेलिस्ट मुंहिंजे शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल ते उहा पई आहे। तव्हां वञी चेक कयो त ख़बर पइजी वेंदी। एक्टर फ़ोन नंबर लिस्ट लिखियलु आहे प्लेलिस्ट जे मथां। उन में काफ़ी अदाकारनि जा मूं नंबर ॾिना हुया, लेकिन काफ़ी अदाकारनि थोरा नाराज़ थिया ऐं मूंखे मना कयूं ऐं चयूं तूं नंबर असांजा न ॾे। काफ़ी माण्हू असांखे तंग कंदा आहिनि, इन करे मां इहो सिलसिलो फ़िलहालु बंदि करे छॾियो आहे। ऐं काफ़ी दोस्त अञा बि कमेंट कंदा आहिनि असद कुरैशी जो नंबर ॾियो। नंबर ॾियणु को वॾी ॻाल्हि न आहे, मसइलो इहो आहे त अदाकार ऐं संगत असांजी ख़राबु थींदी आहे, पोइ असांजे जेके अंदरूनी जेको आहे ख़बर मिलंदी रहंदी आहे ड्रामे जे बारे में, उहा बंदि थी वेंदी आहे, नाराज़गी थी वेंदी आहे। इन जे करे नंबर जो फ़िलहालु सिलसिलो बंदि कयो आहे। अॻिते हली मथां स्टार्ट कयूं, फ़िलहालु वक़्ती तौरु बंदि कयो आहे, लेकिन तमामु जल्द अदाकारनि खां इजाज़त वठी उहो नंबर तव्हां सां शेयर कंदासीं। जंहिं अदाकार इजाज़त ॾिनी उनजो नंबर तव्हां सां शेयर कंदा वेंदासीं इन यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग ते। मां तव्हांखे ॿुधाईंदो रहां दोस्तो, हाणे जेका नवां सोप सीरियल इहे त हलंदा, लेकिन KTN एंटरटेनमेंट जा जेका चैनल आहिनि, KTN TV जा जेका सीरियल अचण वारा आहिनि, जीअं वारी जा पंध, इहो अञा सीरियल उन्हनि जो रहियल आहे। तमामु जल्द सोप सीरियल इहो वारी जा पंध KTN ते हलंदो। जीअं ई इन्हनि ड्रामनि मां हवेली ड्रामे मां या पत्थर दिल ड्रामे मां को बि ख़तमु थियो, उन जा ते उहो जेको वारी जा पंध ड्रामो हलायो वेंदो ऐं दोलाब ड्रामो सिंध TV चैनल ते हलायो वेंदो। अहिड़े हिसाब सां जेको आहे तकरार ड्रामो तव्हांखे केतिरो सुठो लॻंदो आहे, ऐं इन जा कमेंट बि कयो, छा तकरार ड्रामो ख़तमु थियणु घुरिजे या न थियणु घुरिजे, या अञा इनखे वधायो वञे 150 किस्त इनजी बि कई वञे। इहो हाल बाल बि ॾिजो, तव्हांजी छा क़ीमती राय आहे। ऐं दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं हर अपडेट बर वक़्तु शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल ते तव्हांखे मिलंदी आहे। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां असां वरी नेक्स्ट एपिसोड में। अल्लाह हाफ़िज़।